ईद असल हूंदी ई नंढपिण में आ। वॾे थियण खां पोइ त बस रुगो वक़्तु कटिबो आहे। जॾहिं नंढा हूंदा हुआसीं, रोज़ा आङुरियुनि ते ॻणींदा हुआसीं, कॾहिं था ख़तमु थियनि ऐं ईद ईंदी। ऐं ईद जी ख़ुशीअ में कपिड़ा जूता कई वक़्तु अॻु में ई वठी छॾींदा हुआसीं ऐं हर रोज़ उन्हनि खे खणी ॾिसंदासीं त कॾहिं ईद ईंदी, इन खे पाईंदासीं। ईद ईंदी मां नवां कपिड़ा, नवां जूता, हथ में घड़ी, हिकु सुठो सुहिणो चश्मो पाईंदुसि। ईद जो चंड नज़र अचण खां पोइ निंड अखियुनि मां उॾामजी वेंदी हुई। उन ख़ुशी में वेहण ताईं न ईंदो हो। बस कीअं बि राति गुज़र थिए, सुभाणे ईद थिए। बेक़रारीअ में राति गुज़र थियण खां पोइ सभ खां अवल उथी वेहिजी कपिड़ा पाइण, बाबा साईं सां गॾु मस्जिद में वञी नमाज़ अदा करण, नमाज़ पढ़ी करे घर अची सभिनी खे ईद जूं वाधायूं ॾियण। ख़ुशियुनि में मां पंदा ई कोन हुआसीं। वरी ईदी वठण, बाबा खां अलॻि, वॾे भाइरनि खां अलॻि, चाचनि खां अलॻि, मामनि खां अलॻि, सभ खां मिलण खां पोइ उहे चंद पैसा ॾिसी असां पाण खे दुनिया जो अमीर तरीन इंसान सम्झंदा हुआसीं। छा त ईदूं हुयूं, बचपन जो छा त वक़्तु हो। केॾियूं ना ख़ुशियूं हुयूं नंढपिण जी ईद में। हाणे त सिर्फ़ु ईद जो नालो ॿुधूं था। नमाज़ खां पोइ वरी इंसान सोचनि टेंशन में मुब्तला। दुनिया जा मसाइल, किन जा वरी दिलियुनि जा मामला। बस वक़्तु वियो गुज़री बचपन जी ईद वारो, जिथे अणखुट ख़ुशियूं हुयूं, जिथे इंतज़ार में बि ईद जेतिरो ई मज़ो हो, जिथे ख़ुशियुनि में न मां पंदा हुआसीं।